फ़ाइज़ा अली राग जी दुनिया जो को वॾे में वॾो नालो बि नाहे जंहिं ॿुधंदड़नि जे रूह ते सख़्तो तारी करे मदाहनि जी दिलि में पंहिंजी जाइ ठाही हुजे। नई फ़ाइज़ा को ॻच अरसो राग जी दुनिया में गुज़ारियो आहे, जंहिंजे करे संदसि सुञाण सभिनी फ़नकारनि राॻियुनि ऐं गुलूकारनि खां अलॻि हुजे। तंहिं बावजूद भी नंढी उमिरि में ई बहितरीन आवाज़ ऐं आलाप जे करे संदसि जाइ मदाहनि जी दिलनि में ठाहिण लाइ का देरि न लॻी। जीअं ई फ़ाइज़ा जो पहिरियों एल्बम रिलीज़ थियो त ॾिसंदे ई ॾिसंदे आबादीअ जो हिकु वॾो हिसो संदसि मदाह बणिजी वियो ऐं अक्सर मदाह संदसि ख़ूबसूरतीअ जी वाखाण बि कंदा रहिया। ॻाइण जी दुनिया खां हटी करे फ़ाइज़ा अली सोशल मीडिया जी ज़ीनत उन वक़्तु बणी जॾहिं हिन हिकु ब्यूरोक्रेट अब्दुल हमीद अबड़ो सां शादी कई। फ़ाइज़ा अली ऐं अब्दुल हमीद अबड़ो जी शादी सोशल मीडिया ते उन करे बहस जो सबबु बणी जो संदसि मदाह फ़ाइज़ा जे इन अमल खे रुगो इन करे क़बूल न पिया कनि त हुन वॾी उमिरि जे शख़्स सां रुगो दौलत जे बुनियाद ते शादी कई आहे, जेका तनक़ीद कहिड़े बि हवाले सां कंहिंखे बि जुगाए न पई। शादी संदसि ज़ाती ज़िंदगीअ बाबति ज़ाती फ़ैसिलो हो, जंहिं ते अजाई वावेला थियण बदिरां संदसि हौसला अफ़ज़ाई थियण घुरिजे हा। बहरहाल शादीअ खां पोइ फ़ाइज़ा अली मुख़्तलिफ़ अंदाज़नि में सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते वीडियोज़ शेयर कंदी रहंदी आहे, जन ते जेॾा वाह त तेॾियूं ॻाल्हियूं जियां मुख़्तलिफ़ तबसरा थींदा रहनि था, जंहिंजी का ख़ासि अहमियत नाहे। पर फ़ाइज़ा अलीअ जी हिकु ताज़ी पोस्ट हर ॾिसंदड़ खे तबसरो करण ते मजबूर करे छॾियो आहे, जंहिंमें हुन पंहिंजी हिकु ख़्वाहिश ज़ाहिर कई आहे, जेका ख़्वाहिश हूअं त हर माण्हूअ जो ख़्वाब थी सघे थी, पर इहा एतिरी सवली बि नाहे जो को बि माण्हू फ़ाइज़ा अलीअ जियां नंढड़े अंदाज़ में एॾी वॾी ख़्वाहिश ज़ाहिर करे सघे। फ़ाइज़ा अली अंग्रेज़ी ॿोलीअ में हिकु पोस्ट शेयर कई आहे, जंहिं मूजिबि त मां सोचां थी त CSS जो इम्तिहान ॾियां, छाकाणि त मां CSS ऑफिसर थियणु चाहियां थी। संदसि अहिड़ी ख़्वाहिश ऐं बयानु करण जे इन अंदाज़ ते केतिरा ई माण्हू ताजुब कनि था त केतिरा ई इहा संदसि सुठी सोच करार ॾियनि था, जॾहिं त कुझु माण्हुनि खेसि अनोखा मशवरा बि ॾिना आहिनि। सोशल मीडिया जे वाइपेदारनि जे रद्द अमल जो मतिलबु इहो आहे त हाणे हुजे केरु जेको अदीअ खे सम्झाए त CSS जो इम्तिहान एतिरो सवलो बि नाहे जो तव्हांजे सोचण सां ई थी वञे। कुझु माण्हुनि MD कैट जे लीक थियल पेपर ऐं SPSC जी ताज़ियन टाउन ऑफिसर्स जी भर्तियुनि जो तानो ॾींदे ख़्यालु ज़ाहिर कयो आहे त मोहतरमा CSS जी ख़बर नाहे, पर तव्हां SPSC म्यूनिसिपल अफसर CCE तोड़े को बि सूबाई इम्तिहान वॾी सवलाईअ सां पास करे सघो था। वाइपेदारनि जी अहिड़ी तनक़ीद खे साड़ या हसद बि न सम्झणु घुरिजे, छो त सिंध में हलंदड़ हालतुनि मां अंदाज़ो लॻाइजे त इहा वाक़ई बि हक़ीक़त आहे त थियण खां कुझु बि थी सघे थो। फ़ाइज़ा जेकॾहिं अहिड़ी ख़्वाहिश शादी खां अॻु ज़ाहिर करे हा त शायदि खेसि वॾो दाद मिले हा, पर हिकु ब्यूरोक्रेट जी घरवारी बणिजण खां पोइ ज़ाहिर कयल अहिड़ी ख़्वाहिश खेसि तनक़ीद जो निशानो बणाए रही आहे। ॿिए पासे पाकिस्तान ख़ासि करे सिंध में अहिड़ा केतिरा ई मिसाल मौजूद आहिनि, जिन में कामोरनि सरदारनि तोड़े डिघे हथनि वारे माण्हुनि जे ॻुझे तोड़े ज़ाहिरी सहारे सां कुझु फ़नकार अताई डॉक्टर तोड़े नंढड़े स्केल्स वारा माण्हू वॾनि वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ थी वेठल आहिनि, जंहिंजे करे तालीम, सिहत, ज़राअत, सकाफ़त, म्यूनिसिपल, वाइल्ड लाइफ तोड़े आबपाशी समेत मुख़्तलिफ़ खातनि जो हाल पाण मुरादो तौर ई घणो कुझु ॿुधाईंदो आहे।